छा हाल आहे तुंहिंजो? ठीक आहियां साईं, तव्हां ॿुधायो? सभ खां पहिरियों इहो ॿुधाए तो हे हेलमेट छो न पातो आहे? हेलमेट मूं वटि आहे साईं। ही हेलमेट मोटरसाइकिल ते रखण जे लाइ न आहे। ही हेलमेट तुंहिंजे मथे ते पाइण जे लाइ आहे। जेकॾहिं तव्हांजो एक्सीडेंट थिए केरु ज़िम्मेदार आहे? असल में मां घणो परे न पियो वञां साईं, हे हिते साम्हूं ई मूंखे कमु थियो। अच्छा, त पोइ तूं हिते रहंदो आहीं? जी हा। अच्छा, त तो हे गाॾी कॾहिं वरिती आहे? साईं हीअ जेकी बाइक आहे या मूं पाण तयारु कई आहे। वाकई गाॾी तो ठाही आहे? यकीन नथो अचे। तोखे त कंपनी खोलणु खपे। वॾी ख़ूबसूरत शइ ठाही थी। वॾी महिरबानी साईं, मां हाणे वञी सघां थो? इहो वरी कीअं? कुझु देरि असां वेही चांहि त पीउ नी। चांहि? इहो तव्हां छा था चओ साईं? चांहि पीअण लाइ थो चवां, भंग पीअण लाइ नथो चवां। न साईं, मुंहिंजो मतिलबु आहे त असां हिक ॿिए खे सुञाणूं कोन था न, त चांहि कीअं मतिलबु छा? ग़लति, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। जी इहा ई ॻाल्हि आहे। मां तव्हांखे सुञाणे ई कोन थो। थी सघे थो तूं मूंखे नथो सुञाणी, पर हा, मां तोखे चङी तरह सुञाणां थो तोकीर साहब। तव्हांखे कीअं ख़बर पई मुंहिंजो नालो तौकीर आहे? इहो ई त पुलिस जो कमाल आहे। थोरो घणो हुन मिस्त्री जो बि कमाल आहे जंहिंजी बाइक चोरी थी वई आहे। ॾिसो, मां इन बारे में बिल्कुलु बि नथो ॼाणियां साईं। मां त तोखां कुझु पुछो ई न आहे, पर मां तोखे ॿुधायां थो। तव्हां मूंखे छो था ॿुधायो इहो सभु? तोखे त इहा ख़बर हुजे नी, तूं हुन जे महले में रहंदो आहीं। साईं, मां इन बारे में पाण ई मालूम करे वठंदुसि। अञा ताईं तोखे ख़बर न आहे पई त पोइ तूं मालूम कीअं कंदे? ॾिसो साईं, मूंखे देरि पई थिए। जेकॾहिं मूंखे चालान करणो आहे, तव्हां बेशक करे सघो था चालान। उनजी का ज़रूरत न आहे, पर तोखे थाणे ते हलणो पवंदो। थाणे? थाणे छो साईं? गुज़ारे छॾी, चांहि पीअणी आहे चांहि। जेका मोटरसाइकिल चोरी थी आहे नी, उन जी तफ़सील तोखे ॿुधाइणी आहे। हिन वक़्तु न साईं, राति आहे। मूंखे असल में पंहिंजे घर वञिणो आहे साईं। तूं छा थो चाहे? सरकारी हथकड़ियूं हणी तोखे वठी हलूं या तूं पाण हले थो? पर हिनखे वठि ॿियार, तूं गाॾी कढ, हलो थाने ते। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।